नमस्कार, आवां हैं मोहम्मद कमर, शामिल करें था हिन वक्त जी खबरों। नाज़रीन, कंडियारों में मस्जिद सैयद बाकिर अली शाह में डॉक्टर सैयद काजिम अली शाह, सैयद राशिद अली शाह, सैयद माजिद अली शाह, सैयद वाजिद अली शाह पारां जश्न मौलूद काबा मौला अली अलैहिस्सलाम वरी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। सिंध ऑनलाइन टीवी जी रिपोर्टर असद जाफ़री जी ख़बर मूजिब जश्न मौलूद काबा मौला अली अलैहिस्सलाम जे प्रोग्राम में ईरान खां आयल मौलाना सैयद मसूद हुसैन काज़मी ऐं मौलाना ज़ैगम अब्बास ख़ुसूसी ख़िताब कयो। तकरीब में शहर ऐं आस पास जे मोमिनन वॾे अंग में शिरकत कई। जश्न मौलूद काबा मौला अली अलैहिस्सलाम जी मुनासिबत सां मुजाहिद इनकलाबी वफ़ा अंसारी, अल्ताफ़ हुसैन जोगी, एज़ाज़ हुसैन समूह ऐं ॿियनि क़सीदा पढ़ी दाद हासिल कयो। हुन चयो त अॼु असां सभिनी मुसलमाननि जी ईद आहे। मौला अली अलैहिस्सलाम जिन इस्लाम जी सरबुलंदीअ लाइ अज़ीम क़ुर्बानियूं ॾिनियूं। मौला काइनात इमाम अली अलैहिस्सलाम ऐं संदन औलाद दीन इस्लाम खे बचायो आहे। आख़िर में ख़ुसूसी दुआ घुरी वई। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।